नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुल्की महशी सूरतहाल ऐं हुकूमत ख़िलाफ़ हिकमत अमली ते गौर लाइ मुख़्तलिफ़ पार्टियूं अॼु गॾिजी रहियूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी तरफ़ां मुख़ालिफ धुर जे समूरनि पार्टियुनि खे इफ़्तार डिनर जी दावत ॾिनी वई, जंहिं में मरियम नवाज़ समेत ॿिया अॻवान शिरकत कंदा। ज़रदारी हाउस इस्लामाबाद में इफ़्तार डिनर लाइ जमायतुल इस्लाम एफ जे सरबराह मौलाना फज़ल रहमान, अवामी नेशनल पार्टी जे सदर असफंद यार वली, जमायतुल इस्लामी जे अमीर सुराज अलहक वफ़न समेत शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिबि इफ़्तार डिनर खां अॻु मुख़ालिफ धुर पार्टियुनि जे अॻवान जी गॾिजाणी ऐं मशावरती इजलास थींदो, जंहिं में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं मुआशी बहरान समेत अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ज़रियनि मूजिबि मुस्लिम लीग नून जी क़यादत कई वरिय खां पोइ ज़रदारी हाउस में कंहिं इजलास में शिरकत कंदी। नून लीग जे तर्जुमान मरियम नवाज़ औरंगज़ेब मूजिबि मरियम नवाज़ ऐं हमज़ा शरीफ़ वफ़न सां गॾु इफ़्तार पार्टी में शरीक थींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।